असां हिन ॾींहंनि में तिमुथियुस खे लिखियलु पौलुस जो पहिरियों ख़त ॾिसी रहिया आहियूं। हाणे अचो त अॻिते वधंदे हिन ख़त ते अञा असां थोरो अभ्यास कंदासीं। पौलुस पहिरियों असांखे इहो ॿुधायो हुयो त माण्हुनि खे कहिड़े नमूने प्रार्थना करणु खपे, ऐं हाणे उहो हे ॿुधाईंदो त मायुनि खे कहिड़े नमूने प्रार्थना करणु घुर्जे। हिन हिसे में असां इहो बि ॾिसंदासीं त मायुनि खे कहिड़े नमूने तयारु थियणु घुर्जे, ऐं इहो बि त स्थानीय कलीसिया में हुननि जी जाइ कहिड़ी आहे। असां अहिड़े ॾींहंनि में रहिया पिया आहियूं जिते स्थानीय कलीसिया में मायुनि जी जाइ जे बारे में ॿिनि नमूननि जा वीचार आहिनि, ऐं ॿई ॿिनि अंतनि ताईं था वञी पहुचनि। पर हिननि ॿिन्ही वीचारनि खे सिद्ध करण लाइ शास्त्र जो इहो साॻियो ई हिसो वापरियो वेंदो आहे। कोई इहो वीचार रखंदा आहिनि त कलीसिया जी सभी सामाजिक सभाउनि में मायूं उहा ऊचियूं या अहम जाइ खणी सघंदियूं आहिनि। हुननि जी कलीसिया में मायूं प्रचारक, आराधना जे ॻाइण वारनि जो निर्देशन करण वारियूं ऐं अधिकारियुनि जे पदनि ते बि हूंदियूं आहिनि। काई बि अहम जाइ हुननि खां परे कोन रखी वेंदी आहे, ऐं हिन जो नतीजो इहो हूंदो आहे त उहे छरो प्रसिद्ध ई कोन थींदियूं आहिनि, पर कलीसिया में घणियूं ई प्रभावशाली ऐं शासकीय थी वेंदियूं आहिनि। हिकिड़े प्रचारक ॿुधायईं त उहो पंहिंजे दोस्त सां हिकिड़ी जाइ ते वियो जिते हिकिड़ी ज़ाल मुड़ुस जी जोड़ीअ वॾी सभा आयोजित कई हुई। प्रचारक हुते वञी इहो ॾिठो त हुन जोड़ीअ मां ज़ाल प्रचार कयो ऐं मुड़ुस सॼो डुक भज जो कमु कयईं। हुन तंबू लॻाईं, कुर्सियूं लॻाईं, हेरा ॿिया बि कम कयईं, वरी गीत बि हुन ई ॻाता। प्रचारकनि सभा खे पंहिंजी सभी मदद ॾिनी, छो त उहा सभा सुठे नमूने आयोजित कई वई हुई ऐं माईअ ख़ुशख़बरी जो ई प्रचार कयो। पर असल में हुननि खे इहा ॻाल्हि पूरे नमूने जची कोन। उहा सभा हिन ॻाल्हि जी मिसाल ज़रूरु आहे त परमेश्वर हेरनि गठनि खे वापरींदो आहे जंहिंमें मायूं प्रचार कंदियूं आहिनि, पर मुंहिंजे ख़्याल में असूलियत त इहा आहे त परमेश्वर हिननि गठनि जो इस्तेमालु हिन जे बावजूदु कयो आहे हुननि विच मायूं हुननि स्थाननि ते आहिनि। हिन विषय जो ॿियो अंत इहो आहे त माण्हू शास्त्र जे हिन हिसे खे खणी इहो वीचार झलींदा आहिनि त मायुनि खे कलीसिया जी सभाउनि में अॻितो जी कहिड़ी बि जाइ न ॾिनी वञे। तव्हां अहिड़े वीचार रखण वारनि जी सभाउनि में मायूं जी आवाज़ ई कोन ॿुधंदव, ॻाइण वारनि में बि न। हिननि माण्हुनि जी सेवकाई हिकदमि सुठी हूंदी आहे, पर इहे मायुनि खे बिल्कुलु पुठियां ढकलींदा रहंदा आहिनि। मूंखे डपु आहे त अहिड़ो बर्ताव करण सां उहे केतिरी त प्रतिभा ऐं गुण गवाए रहिया आहिनि। अगरि मायुनि खे इजाज़त ॾिनी वई त उहे घणे ई अद्भुत नमूने मददगार साबित थींदियूं। हिन ॻाल्हि खे सम्झाइण लाइ हिकिड़ी आखाणीअ खे ॿुधाइण जी इजाज़त ॾियो। आशा आहे त तव्हां हुन ॻाल्हि खे सम्झी सघो जेकी मां सम्झाइणु चाहियां थो। हिकिड़े नंढे शहर में हिकिड़ी घणी ई प्रसिद्ध माई रहंदी हुई, पर उहा कुंवारी हुई। सभी माण्हुनि जी राय हुन जे बारे में इहा ई हुई त अगरि हिन शादी कई त हुन माण्हूअ लाइ इहा हिकिड़ी ॾाढी सुठी ज़ाल साबित थींदी। दुख जी ॻाल्हि त इहा आहे त कंहिं बि हुन सां शादीअ जी ॻाल्हि करे हुन जो हथु कोन घुरियो। उहा माई ॿुढापे ताईं कुंवारी रही ऐं मरी वई। अख़बार जे संपादक हेरनि लफ़्ज़नि सां हुन माईअ ते लिखियल लेख खे ख़तमु कयईं। लिखियो हुई, हिते आहिनि नानकीअ जूं हॾियूं, कोन हुयूं हुन जे ज़िंदगीअ में काई मुश्किलियूं। कुंवारी ही ॿुढी थी ऐं कुंवारी ॿुढी ही मरी। न कोई प्रभाव, न कहिड़ी ग़लती। हिन ॻाल्हि जो मतिलबु इहो आहे त हिन माईअ जे सुठे गुण जो पूरो इस्तेमालु थियो ई कोन। हुननि जो सुठो प्रभाव कंहिं ते पवण जो
हुन खे मौक़ो ई कोन मिलियो। कलीसियाउनि बि अगरि पंहिंजी मायुनि जे गुणनि जो इस्तेमालु कोन कयूं त उहे ज़रूरु कुझु गवाए रहियूं आहिनि, पर परमेश्वर हुननि जो इस्तेमालु ज़रूरु करे सघंदो आहे ऐं पक कंदो। शास्त्र जे हिन हिसे ते हेतिरो विवाद इन्हीअ करे आहे छो त हिन हिसे खे सम्झण में ग़लती थी आहे ऐं इन्हीअ करे बि त असां पौलुस जे ॾींहं में हूंदड़ रोम जी दुनिया सां वाक़िफ़ कोन आहियूं। अॻिते वधण खां पहिरियों असां हिन ॻाल्हि खे त स्थापित करे छॾूं था त परमेश्वर पहिरियों बि मायुनि जो इस्तेमालु कयो आहे। परमेश्वर जे वचन में असां डिबोरा, रानी इस्थर, रूथा ऐं हेरनि ॿियनि मायुनि जे बारे में पढ़ूं था। कलीसिया जे भी इतिहास में अहिड़ियूं घणियूं ई मायूं आहिनि जिन खे परमेश्वर इस्तेमालु कयो आहे। अॼु बि अहिड़ियूं मायूं आहिनि जिन खे परमेश्वर अद्भुत नमूने इस्तेमालु करे रहियो आहे। रोमी जगत जे सभी विधर्मनि जो सिद्धांत मायुनि जे इर्द गिर्द फिरंदो हुयो। हुते मायुनि जी हिकु अहम जाइ हुई। कोरिंथ में अफ्रोदीतुस जी आराधना त सभिनीनि खां दुष्ट ऐं अनैतिकता सां भरियल हुई। हुते वैश्या जे व्यापार खे ही हिकिड़ो धर्म बणायो वियो हुयो। कोरिंथ जे अफ्रोदीतुस जे मंदिर में हूंदड़ 1000 कुमारियूं असल में ॿियो कुझु न पर वैश्याऊं ई हुयूं। हुननि खे हुननि जे बिखरियल वारनि सां सुञाणियो वेंदो हुयो। परमेश्वर इन्हीअ करे चयो त मायुनि खे मथों ढकियल रखणु खपे ताकी हुननि खे हेरनि धर्मनि जो भाग न बणायो वञे। एफिसुस में बि जाते तिमुथियुस रहंदो हुयो, हुते डाइना नाले जी देवीअ जो मंदिर हुयो। हुते भी मायूं हिकिड़ी अहम जाइ ते हुयूं। हेरनि सभी रहस्यवादी धर्मनि में पूजारियूं हूंदियूं हुयूं। हिननि विधर्मी व्यवहारनि जे करे ही पौलुस हिन ॻाल्हि ते ज़ोर ॾेई चई रहियो आहे त अहिड़ो व्यवहार असांजे मसीही प्रार्थना सभाउनि में प्रवेश कोन करणु घुरिजे। असां हिन ॻाल्हियुनि खे ध्यान में रखंदे तिमुथियुस जे हिन पहिरें ख़त जे ॿिए अध्याय जो 9 ऐं 10 वचन हाणे पढ़ंदासीं। उअं ई मायूं भी संकोच ऐं संयम सां गॾु सुहावने वस्त्रनि सां पंहिंजे पाण खे संवारनि, न त वार गुंथण ऐं सोने ऐं मोतियुनि ऐं क़ीमती कपिड़नि सां, पर भले कमनि सां, छो त परमेश्वर जी भक्ति करण वारियुनि मायुनि लाइ इहो उचित बि आहे। उअं ई पौलुस इहो ॿुधाई त माण्हू खे या भाइयुनि खे कहिड़े नमूने सभाउनि में प्रार्थना करणु घुरिजे ऐं हाणे उहो ॿुधाए थो त मायुनि खे कहिड़े नमूने प्रार्थना करणी आहे। ध्यानु ॾियो त उहो चवे थो मायुनि खे प्रार्थना करणी आहे। चर्चा जो विषय इहो कोन्हे। उहो इहो ॿुधाए रहियो आहे त सभाउनि में ॿियनि जे साम्हूं हुननि खे कहिड़े नमूने प्रार्थना करणी आहे। हुन जो ज़ोर ॿाहिरों जे सजण संवारण ते कोन पर अंदरों जे सजण संवारण ते आहे। मायुनि खे प्रार्थना ज़रूरु करणु घुरिजे, पर हुननि खे अहिड़े नमूने संभलणु न खपे ॼण त उहे परमेश्वर खे शारीरिक तौर सां ख़ुशि थियूं करणु चाहिनि। हिते मां इहा ॻाल्हि साफ़ थो करणु चाहियां। हिकिड़ी माई जेतिरो थी सघे उहा सुठे नमूने संभरी सघे थी। पंहिंजे मुड़ुस खे ख़ुशि करण लाइ अगरि कहिड़ी माई संभरे थी त हुन में काई ग़लति ॻाल्हि कोन्हे, ऐं अगरि कुंवारी भी सुठे नमूने संभरे थी त हुन में कोई ग़लती कोन्हे। हिकिड़े प्रचारक प्रचार कंदे हिकिड़े दफ़े इहे लफ़्ज़ चया, जॾहिं तव्हां पंहिंजे लाइ ज़ाल चुनियो था त पहिरीं ॻाल्हि इहा ॾिसो त उहा मसीही आहे ऐं ॿी ॻाल्हि इहा त उहा ख़ूबसूरत आहे। प्रचारक जो हिन ख़त खां पोइ हुननि सादियुनि मायुनि खे इहो चवणु हुयो, छा तव्हां कॾहिं थमी करे इहो सम्झण जी कोशिशि कई आहे त तव्हांजे मुड़ुस तव्हां सां जॾहिं शादी कयईं त हुन जी नज़र में तव्हां बिल्कुलु ख़ूबसूरत हुयो। हां, हुन जे नज़र में तव्हां घणा ई ख़ूबसूरत आहियो।
प्रचारक ॿुधाईं त जॾहिं हुन कुंवारे हूंदे पंहिंजी थियण वारी ज़ाल खे ॾिठईं त उहो हुन सां प्रेम करणु लॻो। हुन जी ज़ाल कॾहिं कोई सुंदरता जो मुक़ाबिलो कोन जीतियो हुयईं, पर प्रचारक लाइ उहा ख़ूबसूरत हुई। मुंहिंजी प्रिय भेनरूं, मूंखे बि हीअं लॻे थो त तव्हांजे मुड़ुसनि जे नज़र में तव्हां घणा ई ख़ूबसूरत आहियो ऐं पंहिंजे मुड़ुस लाइ आकर्षित नमूने सम्झण में कोई ग़लति ॻाल्हि कोन्हे। पर जॾहिं तव्हां परमेश्वर वटि वञो था त उहा ॿाहिरी सुंदरता जी घुर्ज कोन्हे, तव्हांखे अंदरूनी सुंदरता जी घुर्ज आहे। जॾहिं हिकिड़ी माई कलीसिया में ॻाइण वारी आहे या ॻाल्हाइण वारी आहे त हुनखे इहो ध्यान में रखिणो आहे त हुन जी बिनतियूं या परमेश्वर खे ख़ुशि करण जो तरीक़ो शारीरिक तौर ते कोन हुजणु खपे। हुनखे परमेश्वर खे ख़ुशि करण जी चाह ज़रूरु हुजणु खपे, पर उहा ॿाहिरी सुंदरता सां न। हेड़ो बर्ताव त रोम जी दुनिया जे विधर्मी धर्मनि खे दर्शाईंदो आहे ऐं पौलुस इन्हीअ करे ई चई रहियो आहे त मसीही कलीसियाउनि में हीअं कुझु बि न थियणु खपे। अॻिते वधंदे 11 ऐं 12 वचन पढ़ंदासीं, यानी पहिरें तिमुथियुस जो 2 अध्याय 11 ऐं 12 वचन। स्त्रीअ खे चुपचाप पूरी अधीनता सां सिखणु खपे। मां चवां थो त स्त्रीअ न उपदेश ॾे न माण्हू ते आज्ञा हलाए, पर चुपचाप रहे। इहे वचन सिद्धांत सिखण ऐं सेखारण जे बारे में ॻाल्हाए रहिया आहिनि। असांखे इहा ॻाल्हि ध्यान में रखणी आहे त पौलुस जे ॾींहंनि में मायूं उहे रहस्यवादी धर्मनि जी अगुवाई कंदियूं हुयूं ऐं उहे शारीरिक रंगरेलियूं करण वारियूं हुयूं। पौलुस मायुनि खे इहा चेतावनी ॾेई रहियो आहे त उहे शारीरिक आकर्षण जे आधार ते या हेड़े मत सां माण्हुनि जे साम्हूं सभा में न ॻाल्हाइनि। हाणे असां 13 खां 15 वचन पढ़ंदासीं। छो त आदम पहिरियों, हुन खां पोइ हवा बणाई वई ऐं आदम बहकायो न वियो, पर स्त्री बहकावे में अची करे अपराधनी थी। त बि स्त्री ॿार ॼमण जे द्वारा उद्धार पाईंदी अगरि उहा संयम सां गॾु विश्वास, प्रेम ऐं पवित्रता में स्थिर रहे। हवा जो पाप हुयो जंहिंजे करे दुनिया में पाप आणियो वियो। हाणे जॾहिं बि हिकिड़ी माई ॿार ॼणे थी त उहा हिकिड़े पापीअ खे ई जनम ॾिए थी, छो त उहो इहो ई आहे जेको जग में आने सघे थी। पर मरियम जे द्वारा त प्रभु यीशु जन्मियो जेको हिन जग जो उद्धारकर्ता आहे। त मायूं उद्धार कीअं थियूं पाइनि? ॿार ॼणे, छो त मरियम द्वारा जग जो उद्धारकर्ता पैदा थियो। त छड़ो इहो कॾहिं बि न चओ त मायूं जग में पाप आंदो, पर अॻिते इहो बि चओ त माईअ जग में उद्धारकर्ता खे आणियो। मुंहिंजा दोस्त, कंहिं बि माण्हूअ या मर्द जग में उद्धारकर्ता खे कोन आंदो, पर हिकु माईअ हुन खे आंदो ऐं उहा हुई मरियम। पर अॻिते मां इहो बि चवणु चाहींदुसि त हर हिकु माई विश्वास सां ई उद्धार पाए सघे थी। ठीकु ओड़े ई नमूने जीअं हिकिड़ो माण्हू विश्वास सां उद्धार पाए थो, हुन माईअ खे पोइ प्रेम में ऐं पवित्रता में वधिणो आहे, बिल्कुलु ओड़े नमूने जीअं माण्हूअ खे वधिणो आहे। हाणे असां पहिरें तिमुथियुस जो 3 अध्याय शुरू कंदासीं। त अचो पढ़ूं 3 अध्याय जो पहिरियों वचन। इहा ॻाल्हि सच आहे त जेको अध्यक्ष या बिशप थियणु चाहे थो उहो भले कम जी इच्छा करे थो। इहा ॻाल्हि सच आहे। हिन जो अनुवाद अहिड़े नमूने बि कयो वञी सघे थो। इहा विश्वासु ॻाल्हि आहे। ॿियनि लफ़्ज़नि में हिन जो मतिलबु इहो आहे त इहा ॻाल्हि वक़्त द्वारा परखण खां पोइ बि पकी बीठल आहे। इहा उहा ॻाल्हि आहे जंहिंजे मथां तव्हां भरोसो करे सघो था। त जेको अध्यक्ष या बिशप थियणु चाहे थो, यानी अगरि कोई हिन पद जी आशा रखे थो, हिन ॻाल्हि में इहो वीचार आहे त कोई हिन पद ते पहुचण लाइ खरी महिनत करे रहियो आहे। मुंहिंजो इहो विश्वास आहे त अगरि
कंहिं में हिन पद लाइ गुण आहिनि त हुनखे ज़रूरु अध्यक्ष जे पद जी आशा रखणु खपे। हुनखे हुन पद जी घुर्ज हुजणु खपे जिते उहो परमेश्वर जे आत्मा जे द्वारा ॾिनल दान सही नमूने ऐं पूरे तरीक़े सां वापरे सघे। अगरि कंहिं माण्हूअ खे हिन पद लाइ परमेश्वर जे आत्मा जे द्वारा दान कोन प्रदान कया विया आहिनि या जंहिं माण्हूअ जी पवित्र आत्मा हिन पद लाइ अगुवाई कोन करे रहियो आहे त हुन माण्हूअ जो हिन पद ते हुजणु हिकु ॾाढे दुख जी ॻाल्हि थींदी। हिन वचन सां असांखे अञा हिकु ॻाल्हि सम्झे थी त पहिरीं कलीसिया में छड़ो हिकिड़ो ई अध्यक्ष या बिशप कोन हुयो पर घणा ई बिशप हुया। अध्यक्ष या बिशप जो पद घणनि ई अलॻि अलॻि गठनि बिशप हिन अखर जो ग़लति मतिलबु कढियो आहे या अलॻि ई नमूने हिन खे वापरियो आहे। बिशप हिन अखर जो मतिलबु निरीक्षक या अध्यक्ष आहे। पहिरीं जी कलीसिया में कलीसिया जे पालक खे घणा ई शीर्षक हुया जीअं ज्येष्ठ, पालक, रेढार, बिशप या निरीक्षक या सेवक। कंहिं पालक खे कॾहिं बि रेवरेंड कोन सॾियो वेंदो हुयो। रेवरेंड इहो हिकिड़ो अंग्रेज़ी भाषा जो अखर आहे जंहिंजी माना आहे उहो जेको डपु पैदा कंदो आहे या भयानक, ऐं इहो अखर छड़ो परमेश्वर ते ई लागू थींदो आहे। बिशप यानी कलीसिया जो ज्येष्ठ या वॾो, यूनानी भाषा में ज्येष्ठ हिन अखर लाइ प्रेस्बुतेरुस इहो आहे। इहो अखर हुन माण्हुनि लाइ वापरियो वेंदो आहे जेको कंहिं पद ते हुजे ऐं हिन माण्हूअ खे हिकिड़ो प्रौढ़ मसीही हुजणु खपे ऐं बिशप या यूनानी भाषा में एपिस्कोपोस हुन झलियल पद जो नालो आहे। त असांखे ख़बर पए थी त ॿई अखर ज्येष्ठ ऐं बिशप साॻे ई पद लाइ या माण्हूअ लाइ वापरिया वेंदा आहिनि। पहिरियों जी कलीसिया में हिकिड़े बिशप खे ॿियनि बिशपनि मथां या कलीसिया जे वॾनि मथां कहिड़े नमूने जो अधिकार कोन हुयो। हुनखे ॿियनि स्थानीय कलीसियाउनि मथां अधिकार कोन हुयो। परमेश्वर जे वचन में बि अहिड़ो कोई नमूनो नथो नज़र अचे। पौलुस बि घणियूं ई कलीसियाऊं स्थापित कयूं पर हुन पाण खे कॾहिं बि बिशप करे कोन सॾियो या पाण खे कंहिं कलीसिया मथां राज कंदे कोन ॾेखारियो। इन्हीअ करे हिकिड़े बिशप या सेवक खे कलीसिया में सेवकाई करणी आहे, हुन मथां राज कोन करिणो आहे त उहो भले कम जी इच्छा करे थो। जॾहिं कोई हिन बिशप जे पद जी इच्छा रखे थो त पौलुस चवे थो त उहो माण्हू भलो करण जी इच्छा रखी रहियो आहे, भले कम जी इच्छा रखी रहियो आहे। असांजो वक़्तु हिते अची पूरो थियो आहे। असां अॼु असांजे अभ्यास खे हिते ई बीहारींदासीं। ॿिए प्रोग्राम में तव्हां सां वरी सां मिलंदासीं। तेसिताईं प्रभु जो आनंद ऐं आसीस तव्हांखे प्राप्त थी तव्हां हुन में अॻिते वधो।